अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च एकेडमी में तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर 24 पार्ट 2 जंहिंमें अमली या प्रैक्टिकली असां ॾिसंदासीं त मॉडरेशन जेका ॿी अप्रोच आहे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच खे कीअं परफॉर्म कजे। जीअं जेको तव्हां ॾिठो त वीडियो नंबर 23 जी पार्ट 2 में असां जेको प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच अप्लाई कई साॻियो ई तरीक़ो आहे, ॾाढो सिंपल आहे। सिर्फ़ु हिन में असांखे जेके टे ऑप्शन हुन में हुया, हिकु प्रोडक्ट इंडिकेटर हुयो, टू स्टेज ऑर्थोगोनल। हिन में सिर्फ़ु असांखे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच वारे खे क्लिक करिणो आहे ऐं ॿियो को ख़ासि कमु कोन्हे। बाक़ाइदा जेके बि शयूं आहिनि, जेके वीडियो नंबर 23 पार्ट 2 में जेके असां चयूं सभिनी साॻियो ई प्रोसेस हिते आहे। सो अचो त पंहिंजे हिन अमल खे शुरू कयूं। जंहिं खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख़्श सूमरो आहे। मां शाबुद्दीन सां तालुक़ु रखां थो ऐं ही मुंहिंजो तव्हां ॾिसी रहिया आहियो स्मार्ट बिजनेस अकेडमी जर्मनी तरफ़ां मूंखे ही सर्टिफिकेट ऑनलाइन मिलियो, जंहिंमें मूंखे कोर्स में जेके मॉड्यूल ज़ाहिर थियल आहिनि इहे मां पूरा कया। हाणे सभ खां पहिरियों असांखे छा करिणो आहे, पहिरीं स्टेज असांखे हिन कवर करणी आहे। पहिरीं स्टेज में जीअं तव्हां सम्झी आया हो, इन जे पार्ट 1 में थ्योरिटिकल में नज़रियाती जेको वीडियो आहे उनमें इनमें ॿ स्टेज आहे। पहिरीं स्टेज में असां डिस्कस कंदासीं त असां इनमें जेके इन जा एल्गोरिथम रन करे असां इन जा पाथ वठंदासीं, त ॾिसंदासीं चेक कंदासीं कहिड़ो कीअं आहे। ऐं उन खां पोइ स्टेज 2 में वञी करे असां उन ते जेको असांजो मॉडरेशन आहे थ्रू द टू स्टेज अप्रोच जे असां जेको आहे उहो अप्लाई कंदासीं। सभ खां पहिरियों असांखे छा करिणो आहे, पहिरीं कंडीशन इहा करणी आहे त टू स्टेज थ्योरी जे लाइ अप्लाई करण जे लाइ असांजो घटि में घटि हिकिड़ो वेरिएबल उहो असांजो फॉर्मेटिव हुजे। हाणे उहो कहिड़ो, उहो असांजो या त उहो जेको आहे इंडिपेंडेंट वेरिएबल हुजे या उहो असांजो मॉडरेटर हुजे। ॿिन्ही मां को हिकिड़ो असांजो या ॿई जेके वेरिएबल असांजा फॉर्मेटिव आहिनि त पोइ असांखे लाज़मी आहे त असां हिते टू स्टेज अप्रोच अप्लाई कयूं। बहरहाल कुझु रिसर्चर इहो बि चवनि था त भई जेके तव्हांजा भले मिक्स हुजनि, कुझु तव्हांजा वेरिएबल जेके फॉर्मेटिव हुजनि या कुझु रिसर्च इहे बि चवनि था त भले जेके तव्हांजा सभई रिफ्लेक्टिव आहिनि, इन सूरत हाल में बि तव्हां टू स्टेज अप्रोच खे अप्लाई करे सघो था। बहरहाल असां हिते सिर्फ़ु असां टू स्टेज अप्रोच असां अप्लाई कंदासीं जॾहिं असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल या असांजो मॉडरेटर या ॿई उहे असांजा जेके से फॉर्मेटिवली मयर्ड लेटेंट वेरिएबल आहिनि। ठीकु आहे। हाणे बार बार मां इस्तेमालु कयां थो लफ़्ज़ फॉर्मेटिव ऐं रिफ्लेक्टिव, ॿिनि में छा फ़र्क़ु आहे। मुंहिंजी ॿ वीडियो इन में अवेलेबल आहे, जिते तव्हां इमेज बि ॾिसी रहिया आहियो। त जेके तव्हां ईंदा ॾिठो त बहितर आहे उहो तव्हां ॿ वीडियो ॾिसंदव त पोइ तव्हां बआसानी जेको फॉर्मेटिवली ऐं जेको आहे सो तव्हांजो रिफ्लेक्टिवली मयर्ड लेटेंट वेरिएबल तव्हां बआसानी सम्झी वेंदव। बहरहाल हिन में असां ॾिसूं था त भई इंडिपेंडेंट वेरिएबल बि आहे। हाणे इंडिपेंडेंट वेरिएबल खे को बि मसइलो कोन्हे, भले इहो फॉर्मेटिवली हुजे या रिफ्लेक्टिवली, इहो मसइलो कोन्हे। ठीकु आहे। सो सभ खां पहिरियों असां छा कयूं त असांजो हिते जेको मॉडरेटर जो जेको असां कमु कयूं था उहो था कयूं क्वालिटी। हाणे क्वालिटी हिते ॾिसो था त एरोज़ जेके असांजा उहे हिन लेटेंट वेरिएबल खां असांजा इंडिकेटर तरफ़ वञनि था। जॾहिं अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हुजे त पक सम्झो त इहो रिफ्लेक्टिव आहे। इहे चारई जेके असांजा वेरिएबल आहिनि चारई रिफ्लेक्टिव आहिनि। त सभ खां पहिरियों असां हिनखे कन्वर्ट कयूं था फॉर्मेटिव में। ठीकु आहे। ऐं जॾहिं तव्हां कंदव त मां त हिते प्रैक्टिस तौर मां इन ते कन्वर्ट कयो, पर जीअं तव्हांजो अहिड़ो आहे त तव्हां ज़ाहिर पंहिंजी डेटा हूंदी उन डेटा ते कमु कंदव त उते तव्हांखे इन अमल जी ज़रूरत न पवंदी जेको मां हाणे करे रहियो आहियां। सिर्फ़ु इन करे जीअं तव्हां सम्झी सघो त फॉर्मेटिव खे रिफ्लेक्टिव ऐं रिफ्लेक्टिव फॉर्मेट में कीअं बआसानी असां तब्दील करे सघूं था। ॾाढो आसान आहे। क्लिक कंदो हिते, हिते तव्हां ॾिसो था स्विच बिटवीन द रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव। जस्ट हिकु दफ़ो प्रेस कंदो त ऑटोमेटिकली तव्हां ॾिठो हाणे तव्हांजा इंडिकेटर जेके तव्हांजा एरोज़ आहिनि उहे इंडिकेटर खां फ्री करे वेरिएबल तरफ़ अची विया। हाणे इहो असांजो फॉर्मेटिव थी वियो। ठीकु आहे। अच्छा, उनजो असांजो ॿियो जेको IV आहे उहो आहे सेटिस्फिकेशन आहे। उनखे बि असां उन सां साॻियो ई अमल कयूं पिया। इनखे बि असां फॉर्मेटिवली मयर्ड लेटेंट वेरिएबल करे छॾियोसीं। ठीकु आहे। हाणे असां इनजो पहिरियों ॾिसंदासीं त एल्गोरिथम जी चेक कयूं त कंहिंजो कहिड़ो इम्पैक्ट आहे, रिज़ल्ट्स कहिड़ा कहिड़ा आहिनि। एवरीथिंग इज सेम। ठीकु आहे। स्टार्ट कैलकुलेशंस, थोरो टाइम वठंदो। हाणे असांखे पंहिंजा हिते रिज़ल्ट्स मिली विया। तंहिंमें ॾिसंदासीं त असांजो जेको स्ट्रेटिफिकेशन आहे उनजो काफ़ी सुठो इम्पैक्ट आहे। तव्हांजो 0.34% तव्हांजे बिहेवियर इंटेंशन ते। अहिड़े तरीक़े सां क्वालिटी जो इम्पैक्ट उहो बि 32% आहे तव्हांजे
डिपेंडेंट वेरिएबल ते ऐं हिते असां जेको आर स्क्वायर आहे उहा लाज़मी आहे असां भई इहा असांजी आहे 5.13 इनखे असां चवंदा आहियूं एक्सक्लूडेड आर स्क्वायर छो था चऊं इहो मां तव्हांखे अॻिते लिखी सम्झायां थो त इनखे एक्सक्लूडेड आर स्क्वायर छो था चऊं ठीकु आहे बहरहाल इहो असांजो आर स्क्वायर जो वैल्यू आहे ऐं इन खां पोइ थोरो इन में अंदरि हली ॾिसूं त हिते अच्छा ही कंस्ट्रक्ट वैलिडिटी लाइबिलिटी आहे हिते तव्हां ॾिसो था त असांखे क्रोनबा अल्फा रो कंपोजिट रिलायबिलिटी ठीकु आहे यानी CR AVE इहे टे शयूं मिली रहियूं आहिनि उन जूं जेके असांजा रिफ्लेक्टिवली मेजर आहिनि बिहेवियर इंटेंशन एंड क्वालिटी तव्हां ॾिसो इहे ॿई असांजा रिफ्लेक्टिव मेजर्स आहिनि रिफ्लेक्टेड वेरिएबल इन करे इन ॿिन्ही जो असांखे AV बि मिली वई ऐं इन जी असांखे रो बि मिले थी CR यानी कंपोजिट रिलायबिलिटी मिले थी ऐं AVE उहा बि मिले थी ठीकु आहे क्वालिटी एंड सर्टिफिकेशन जीअं त असांजा जेके इहे फॉर्मेटली मेजर आहे इन करे इन ते क्रोनबा अल्फा बि एप्लीकेबल नाहे इन ते CR कंपोजिट रिलायबिलिटी उहो बि एप्लीकेबल नाहे ऐं AV बि एप्लीकेबल नाहे इन करे इन जा रिजल्ट असांखे कोन मिली रहिया आहिनि ठीकु आहे सो इहे जेके इन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि वरी बि मां तव्हांखे इहो सलाह ॾींदुसि तव्हां उहो वीडियो ॾिसी वठंदो त तव्हां सम्झ में अची वेंदो त भई इन जा रिज़ल्ट छो नथा अचनि बहरहाल हाणे असां हिते हिन में मॉडरेटर इंक्लूड कयूं था ठीकु आहे हाणे असां मॉडरेटर इंक्लूड करण लाइ साॻियो ई जीअं तव्हां ॾिसी आहे उन प्रोसेस में डिपेंडेंट वेरिएबल ते खे राइट क्लिक कंदासीं हिते तव्हांखे एड मॉडरेटिंग इफेक्ट अची वेंदो ऐं हिन में असांजो बिहेवियर इंटेंशन जी त अॻु में असांजो बाय डिफॉल्ट सिलेक्ट थियल आहे छो असांजो इहो डिपेंडेंट वेरिएबल आहे ठीकु आहे इहो बाय डिफॉल्ट तव्हां डिपेंडेंट वेरिएबल आहे ॿिया ऑप्शन खे ॼाणा पवंदा ॿियो हिकिड़ो ऑप्शन मॉडरेटर असां जी क्वालिटी के असां मॉडरेटर तौरु खणूं था ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल असां सेटिस्फेक्शन करूं था ठीकु आहे हाणे हीअ जेको स्टेज आहे हीअ ॾाढी इंपॉर्टेंट आहे इन में असां टे जेके तरीक़ा आहिनि मॉडरेशन जा उहे टे हिते ज़ाहिर थियल आहिनि हिन में पहिरियों मॉडरेट इंडिकेटर अप्रोच आहे जेका वीडियो नंबर 23 में मां करे चुको आहियां ऐं हिन वीडियो नंबर 24 में मां जेको आहे 2 स्टेज अप्रोच खे कयूं था पोइ 2 स्टेज अप्रोच खे तव्हां सिलेक्ट कयो ठीकु आहे ऐं हिन में असांजो हीअ जेको असां में जेको तव्हां क्रिटिकल वीडियो ॾिठी पार्ट 1 जी त इन में मां ॻाल्हि कई आहे स्टैंडर्डाइज़ ऐं अनस्टैंडर्डाइज़ जेके असांजा वेट्स आहिनि उनखे असां सो हिते तव्हां सिलेक्ट कंदो स्टैंडर्डाइज़ ठीकु आहे अनस्टैंडर्डाइज़ असांजो फ़र्क़ु छा आहे इहो बि तव्हां ॿुधाईंदो रहंदा अनस्टैंड तव्हां तॾहिं असां कंदा आहियूं जॾहिं असां वटि मय्यर हिकिड़ो हुजे हाणे मय्यर हिकिड़ो कीअं त जेके तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिठी आहे 23 जंहिंमें सभु मुंहिंजा जेके मयर्स हुया वेरिएबल उहे सभई जेके मुंहिंजा रिफ्लेक्टिव हुया इन करे असांजो जेको इन करे असां अनस्टैंडर्डाइज़ चेक कयोसीं हाणे जीअं त हिन वीडियो में वरी जेके मुंहिंजा कुझु रिफ्लेक्टिव आहिनि कुझु फॉर्मेटिव आहिनि इनखे असांखे स्टैंडर्डाइज़ करणो आहे यानी अहिड़े क़िस्म हिकिड़ो स्टैंडर्ड पैदा करे छॾींदो जेको ॿिन्ही मिंजा बहितर हुजे इहो फ़र्क़ु आहे स्टैंडर्ड जॾहिं तॾहिं सां इस्तेमालु कंदो जॾहिं असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेटेंट वेरिएबल हुजनि कुझु फॉर्मेटिव हुजनि ऐं कुझु रिफ्लेक्टिव हुजनि ठीकु आहे इन करे असां स्टैंडर्डाइज़ कयूं था पर जेकॾहिं असां वटि सभई फॉर्मेटिव हुजंदा या सभई असां वटि रिफ्लेक्टिव हुजंदा त पोइ असां अनस्टैंडर्डाइज़ खे हिनखे सिलेक्ट कयूं था पर बहरहाल हिते असां स्टैंडर्डाइज़ कयूं था ठीकु आहे ऐं ओके कंदो त असां वटि हीउ जेको वेरिएबल आहे इहो जनरेट थी वियो तव्हां हिनखे भले किथे बि मूव करे हिते बि रखी सघो था जिते बि तव्हांखे बांस न लॻी तव्हां हिनखे मूव करे पंहिंजी जॻह ते रखी सघो था ठीकु आहे सिलेक्ट पंहिंजे माउस जो जेको लेफ्ट बटन उनखे प्रेस करे इन मथां कर्सर सिलेक्ट करे पोइ तव्हां हिनखे मूव करे सघो था हिन वक़्तु असां हिनजो चेंज कयूं इन में रीनेम कयूं त मॉडरेटिंग इफेक्ट आहे छा जो उहो हुन में आहे क्वालिटी इनटू क्यू थोड़ी सी गलती थी वही आहे क्यू जो ए यू ALITY क्वालिटी ठीक है थोड़ी सी नीति थी वने आ रही है क्वालिटी ऐं ॿियो आहे सर्टिफिकेशन ठीक है हाणे असां ज़ाहिर कयोसीं त मॉडरेटर जेको आहे उहो कॉम्बिनेशन कंहिंजो आहे इहो कॉम्बिनेशन आहे असां सर्टिफिकेशन ऐं क्वालिटी जो गॾियल इफेक्ट ॾिसूं था असां बिहेवियर इंटेंशन ते ठीक आहे हाणे जेके असां इंडिकेटर ॾिसूं कि इंडिकेटर जा आहिनि या न कोई भी इंडिकेटर हिकिड़ो ई इंडिकेटर आहे ठीक आहे पर कि तव्हांखे यादि हुजे तव्हां इमेज बि ॾिसी रहिया आहियो त प्रोडक्ट इंडिकेटर जॾहिं साॻियो ई अमल कयोसीं असांखे खोड़ सारा अची विया छो जो उन में असां
या सर्टिफिकेशन एंड क्वालिटी जो जेको आहे यानी इंडिपेंडेंट वेरिएबल मॉडरेटर जेको हिकिड़े वेरिएबल के इंडिकेटर के ॿिए वेरिएबल इंडिकेटर सां कंबाइन करे पूरी हिकिड़ी असां वटि तमामु वॾी जेके नंबर अचे पोइ इंडिकेटर जा जेको उहो हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो पर हिते अहिड़े क़िस्म जी का बि मल्टीप्लिकेशन कोन्हे इन करे तव्हांखे सिंगल मईर ते नज़र अची रहियो आहे लेकिन तव्हां हिन वक़्तु अञा वधीक बहितर थी वेंदो हाणे इहो सिर्फ़ु असांखे इहो थो ॿुधाए त भाई इहो कॉम्बिनेशन आहे सर्टिफिकेशन एंड क्वालिटी जो इन में कंहिं बि क़िस्म जी का मल्टीप्लिकेशन कोन्हे ठीकु आहे हाणे वरी असां ॿीहर हिन ते पीलिस एल्गोरिथम रन करे वठूं हाँ रन करण खां पोइ असां जेका आर स्क्वायर आहे उहो जेका 500.153 हुई उहा असांजी वधी करे 0.530 अची वई ठीकु आहे ही असांजो हाणे ही असांजी वई आर स्क्वायर इंक्लूडेड इन आर स्क्वायर इंक्लूड मक़सदु छा आहे असां हिन में जेको मॉडरेटर इंक्लूड कयोसीं इन करे असां हिनखे चऊं था आर स्क्वायर इंक्लूडेड जेका वधी वई ऐं हूअं बि लॉजिकली ईअं थियणु घुरिजे त लीनियर रिग्रेशन में जीअं बि तव्हां जहिड़े वक़्तु तव्हां हिकिड़ो नओं जेको वेरिएबल इंक्लूड कयो त उनजो आर स्क्वायर वधणु घुरिजे सो हिते उहा आर स्क्वायर वधी आहे हाणे इहा आर स्क्वायर जो जेको वधी आहे इहो इनजो इफेक्ट केतिरो आहे न स्मॉल आहे मीडियम आहे या लार्ज आहे इहो बि चेक करे वठूं इन जे लाइ जीअं जेको आहे वीडियो नंबर 23 पार्ट 2 में मां तव्हांखे हिकिड़ो एक्सेल जो टूल ॿुधायो उन ज़रिए सां असां हिनजो चेक था करे वठूं त इहो इम्पैक्ट जेको आहे उहो घटि सिग्निफिकेंट आहे या न इनखे असां इफेक्ट साइज़ चवंदा आहियूं अचो त उनखे बि खोले वठूं ऐं पोइ उन सां इहो कमु करे वठूं अच्छा दोस्तों हाणे मां उहो जेको आहे टूल एक्सेल टूल उहो मां खोले वरितो आहे हिन जी जेका लिंक आहे मां हिन वीडियो जे हेठां लिंक खे डाउनलोड क्लिक कंदो त हीअ फाइल तव्हां बासां इहो डाउनलोड करे तव्हां पाण बि इहो कमु करे सघो था अच्छा दोस्तों हाणे असां हुन एक्सेल टूल ते अची विया आहियूं जंहिंमें मां ऑलरेडी विझी छॾियो आहे एक्सक्लूडेड जेका आर स्क्वायर ही जंहिं वक़्तु असांजो इन में मॉडरेटर हूंदो उन वक़्तु बि 0.513 ऐं जॾहिं असां हिन में मॉडरेटर विधोसीं त उन खां पोइ इहा वधी वई 0.531 यानी तक़रीबन 2% जो फ़र्क़ु हुयो अॻु में 51 हुई हाणे वधी करे 53 थी वई ठीकु आहे हाणे असां जॾहिं इन में विधोसीं इंसर्ट कयोसीं त असांखे जेको इम्पैक्ट मिलियो तव्हां ॾिसो था उहो स्मॉल इम्पैक्ट आहे उनजे करे छो जो ही असांजो जो बेंचमार्क आहे 0 आहे त माना कंहिं क़िस्म जो को बि इफेक्ट कोन्हे 0.20 खां घटि आहे त उहो स्मॉल आहे 0.15 ताईं आहे त इहो मीडियम आहे 0.35 ताईं इहो लार्ज आहे सो हाणे जेको असांजो इफेक्ट आहे उहो स्मॉल आहे पर बहरहाल इफेक्ट ज़रूरु आहे हाणे वरी असां पंहिंजी कैलकुलेशन तरफ़ हलूं था पंहिंजे स्मार्ट पीरियड्स तरफ़ हलूं था ठीकु आहे हाणे असांखे इहा ख़बर पई हाणे असांजो ॿियो जेको पहिरीं स्टेज असांजी हिते पूरी थी वई ऐं हाणे असां स्टेज नंबर 2 ते अचूं था जॾहिं असां हिनजी जेकी असांखे रिज़ल्ट मिलियूं आहिनि छा इहे सिग्निफिकेंट आहिनि या न आहिनि हिते मां तव्हां नंढी ॻाल्हि करंदो हलां त जेको मॉडरेटर उनजो इम्पैक्ट उहो नेगेटिव आहे यानी उन रिलेशनशिप उहो नेगेटिव आहे क्वालिटी ऐं सेटिस्फेक्शन जो जेको बेनिफिट इहो जेको आहे उहो नेगेटिव जेको आहे रिलेशनशिप जेको आहे ठीकु आहे इहो सिग्निफिकेंट आहे या न आहे इहो बि चेक करिणो इन लाइ असां सिंपल वेंदासीं बूटस्ट्रैपिंग में ठीकु आहे जंहिंमां असां इनजा पी वैल्यूज़ मिलंदा बूटस्ट्रैपिंग जे लाइ वरी ॿई ॻाल्हि 500 मां कयां थो टाइम बचाइण जे लाइ पर तव्हां बहितर आहे 5000 ते कयो त वधीक बहितर इन सां तव्हांजा रिज़ल्ट ॾाढा सुठा ईंदा जेके रिज़ल्ट मूंखे हिन वक़्तु मिलंदा यानी 500 ते जे तव्हां 5000 सां कंदव त थी सघे थो तव्हांखे अञा वधीक मुख़्तलिफ़ रिज़ल्ट मिलनि इहो मुमकिन आहे इन लाइ बहितर आहे त तव्हां 5000 ते कयो न त 500 सही आहे वधीक तव्हांजो ऑप्शन जे पढ़णु चाहियो था त हीअ पूरी डिटेल असांखे हिते ॾिनल आहे हिनखे तव्हां ॾिसी सघो था ठीकु आहे हाणे स्टॉक कैलकुलेशन इहो कुझु टाइम वठंदो 3-4 मिनट तेसीं असांखे इंतज़ारु करणो पवंदो अच्छा दोस्तों असांजो बूस्टअपिंग जो प्रोसेस पूरो थी चुको आहे ऐं हिते असांखे उहे रिज़ल्ट्स मिली चुका आहिनि हिन पाथ कोएफिशिएंट्स में असां ॾिसंदासीं त असांजा रिज़ल्ट्स कहिड़ा था अची वञनि ॿियो हाणे हिन में असां जेको आहे त ॾिसूं त जेको असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे उन डिपेंडेंट वेरिएबल मथां इम्पैक्ट सिग्निफिकेंट आहे या न आहे इहो सिग्निफिकेंट आहे त पोइ तव्हां जेको आहे इहो एज़ अ मॉडरेटर तौरु इस्तेमालु करे सघिजे थो जीअं मेडिशन में थींदो आहे लेकिन इम्पैक्ट को रिलेशनशिप ई कोन्हे या सिग्निफिकेंट रिलेशनशिप ई कोन्हे तव्हांजे इंडिपेंडेंट डिपेंडेंट वेरिएबल में त पोइ मॉडरेशन मुमकिन न आहे हिते बि इहो जेको आहे इहो लाज़िम हुजणु घुरिजे सेटिस्फिकेशन ऐं बिहेवियर इंटेंशन ॾिसो इहो सिग्निफिकेंट आहे इन मक़सदु आहे त इहो मेडिटर तौरु सॉरी यानी इहो मॉडरेटर सां गॾु इहो कमु करे सघे थो यानी इन जो कॉम्बिनेशन थी सघे थो
हाणे ही क्वालिटी इनटू सेटिस्फेक्शन जो इम्पैक्ट असां ही आहे गरियल इम्पैक्ट असां ॾिसूं था तव्हांजी बिहेवियर इंटेंशन जेको डिपेंडेंट वेरिएबल आहे जंहिंजो जेको आहे उहो -0.111 काफ़ी घटि इम्पैक्ट आहे पर इम्पैक्ट ज़रूर आहे ऐं इहो नेगेटिव इम्पैक्ट आहे पर आहे सिग्निफिकेंट ठीकु आहे तो हाणे जॾहिं इहो सिग्निफिकेंट आहे त पोइ बहितर आहे असां हिनजो जेको आहे ग्राफ ठाहे वठूं जेको आहे त उहो ग्राफ कीअं निकिरंदो इहो तॾहिं निकिरंदो जॾहिं असांजो जेको मॉडरेशन इफेक्ट आहे उहो सिग्निफिकेंट हुजे ठीकु आहे त उहो ई साॻियो ई जेको तरीक़ाकार आहे मां पोइ वीडियो में डिस्कस करे चुको आहियां त उनखे वरी ॿीहर असां रिपीट कयूं था उहो कीअं कजे डेटा में वञो ऐं हिन में सिंपल असांखे छा करिणो आहे त असांखे पीएलएस एल्गोरिथम ॿीहर रन करणी आहे ऐं हाणे असांखे हिन में कुझु रिज़ल्ट्स मिली विया ठीकु आहे हाणे असांखे कीअं ख़बर पए इहो किथे आहे असांजो स्लोप त हिते ही आयो स्लोप एनालिसिस ही जेको आहे हिते स्लोप एनालिसिस में क्लिक कंदो त हिकिड़ो स्लोप यानी ग्राफ निकिरंदो जंहिंमां तव्हां जेको इनखे सम्झी सघो था बिहेवियर इंटेंशन तव्हांजो वर्टिकल ते आहे ऐं हिते तव्हांजो सेटिस्फिकेशन हॉरिजेंटल ते आहे ऐं उन खां पोइ क्वालिटी सेटिस्फिकेशन जो जेको गरियल इम्पैक्ट आहे तव्हां हिनखे कॉपी करे चार्ट खे तव्हां ॿिए कंहिं हंधि रखी सघो था या इन जो डायमेंशन विड्थ ऐं हाइट तव्हां वधाए सघो था या तव्हां साॻियो ई जेको आहे साॻी डिफॉल्ट सेटिंग तव्हां हिनखे सेव करे सघो था त इन ते सां इहो बि तव्हां हिनखे वरी पोइ पंहिंजी थीसिस में एक्सप्लेन करे सघो था ठीकु आहे ऐं पर वरी थींदो आहे त कुझु दोस्त जेके आहिनि से हिनखे बहितर न सम्झंदा आहिनि त यार इहो काफ़ी मुबहम आहे कुझु ट्रिकी आहे त असां छा कयूं त पोइ उन लाइ वरी हिकिड़ो एक्सेल टूल बि आहे असां वटि उन एक्सेल टूल जे ज़रिए सां बि असां हिनखे करे सघूं था उहो कीअं अचो त उन तरफ़ बि हलूं अच्छा दोस्तों असां हाणे उन एक्सेल टूल ते अची विया आहियूं ही अॻु में मां साॻियो एक्सेल टूल यूज़ कयो आहे सिंपल तव्हांखे छा करिणो आहे त हिते इंडिपेंडेंट नेम ऑफ इंडिपेंडेंट वेरिएबल जेको तव्हां क्वालिटी आहे मॉडरेटर असां सेटिस्फिकेशन आहे उन खां पोइ जेके इन जा इफेक्ट आहिनि ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल जो वैल्यू मॉडरेटर जो इंट्रेक्शन रखी करे पोइ हिते तव्हांखे जो के असांखे एरोस मिलंदा इनखे तव्हां एक्सप्लेन करे ऐं तो कॉपी करे तव्हां पंहिंजे रिसर्च पेपर में या पंहिंजी थीसिस में तव्हां रखी सघो था इहे वैल्यूस ॾाढो उहे मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त उहे कहिड़ा वैल्यूस आहिनि हाणे हिन में तव्हां ॾिसो था त हीअ असांजा जेके पाथ कोएफिशिएंट्स आहिनि मिसाल ही असांजो ही ॿ जेके आहिनि ही टे जेके असांजा ई टिनी खे असां खणी करे ऐं उन में एक्सेल जेको फाइल आहे उते बि भला हली वठूं ही असांजो जेको एक्सेल टूल आहे इते हिन में इहे तव्हां इंसर्ट कंदव त हिन जो तव्हांजो ग्राफ मुख़्तलिफ़ मिलंदो हिन ग्राफ खे इंटरप्रेट करे ऐं तव्हां हिनखे रिपोर्ट करे सघो था ठीकु आहे ऐं असां वरी पंहिंजे हुन ते अची वियासीं दोस्तो ही पूरो प्रोसेस आहे असांजो त असां टू स्टेज जेको उनखे कीअं अप्लाई कयूं बाक़ी एनालिसिस जेको पोइ वीडियो बि मुंहिंजो थियल आहे उनखे तव्हां ॾिसी वठो ऐं उन खां पोइ उन वीडियो में मां हिकु रिसर्च पेपर तौर ते सैंपल तौर ते मां ॿुधायो आहे त तव्हां उनखे रिसर्च खे कीअं रिपोर्ट कजे उन लाइ बहितर आहे त तव्हां मुंहिंजी वीडियो लेक्चर नंबर 23 पार्ट 2 खे ॾिसंदव त बाक़ी हिते साॻियो मिलंदो उहो हिकु वर्जा थी वेंदो उहो बहितर न आहे सां टाइम जो वधी थो वञे बहरहाल तव्हां इन में ॾिठो त टू स्टेज अप्रोच खे असां कीअं अप्लाई कयूं आख़िर में वरी बि इहा उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे वणी हूंदी जेकॾहिं वणी आहे त लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि ताईं इहो पैगाम पहुचे की दुनिया में हिकु बि सिंधी दोस्त कमु कराइनि त जीअं उहो इन मां लाभ हासिल करे सघनि आख़िर में तमामु वॾी महिरबानी